नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे ज़िले कोरंगी में सिंध असेंबली जी ख़ाली पियल सीट PS 94 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी है। सिंध असेंबली तक जे PS 94 ते पोलिंग जो अमल सुबुह जो 8 वॻे खां शुरू थियो, जेको बिना कंहिं वफ़क़े जे शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। तक में पोलिंग स्टेशन जो अंग 149 आहे, जॾहिं त वोटर जो अंग 2,46,449, जिन में मर्द वोटर 1,36,808 ऐं 1,09,641 औरत वोटर आहिनि। तक में जे समूरनि वोटर स्टेशन खे हसास करार ॾिनो वियो आहे, जंहिं करे पोलिंग स्टेशन अंदरि रेंजर्स एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे। इहा सीट MQM जे MPA मोहम्मद वजाहत जे लाॾाणे सबबु ख़ाली पियल आहे। ॼाणियल सीट ते MQM जे सईद हाशिम रज़ा ऐं PTI जे अशरफ कुरैशी ऐं PSP जे मोहम्मद इरफान वहीद, माजर क़ौमी मूवमेंट जे आमिर अख्तर ऐं PP जे जावेद शेख विच में मुक़ाबलो आहे, जॾहिं त रेहान मंसूर ऐं आमिर जमील ऐं मोहम्मद तनवीर, मोहम्मद आकिल, मसूद खान, नसरुल्लाह ऐं ख़ालिद हमीद आज़ाद उम्मीदवार तौरु मैदान ते लथल आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।